तकरीर लाइ सर कजे थो सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर मामा मुस्तफ़ा चांडियो साहब जन खे त वो अची तकरीर कन। मामा मुस्तफ़ा चांडियो। हारिन लाइ विड़ियो जो, हारिन लाइ विड़ियो जो, पानी लाइ विड़ियो जो, बनिन लाइ विड़ियो जो, हारिन लाइ विड़ियो जो। जन जन माण्हुनि जंग लड़ी, जन जन माण्हुनि जंग लड़ी, वरतो पंहिंजो दंग लड़ी, मारू थिया आज़ाद भिटाई, हारी जिंदाबाद भिटाई, हारी जिंदाबाद भिटाई। मुंहिंजा स्टेज ते वेठल मरकज़ी सदर लाल जरवार साहब ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान, मज़दूर, हारी, शागिर्द, भाइर ऐं भेनरूं हिन पलीअ साहिब जी वरसी ते आया आहिनि। सभिनी खे असां भलीकार था चऊं। दोस्तो, हारी हारी सां जेका ज़्यादती आहे अहिड़ी कंहिंसां कान्हे। हारी हर दौर में पानी जो मसालो, हिन वक़्तु आबादी कान्हे का, पानी कोन्हे को, ॾुकार जी सूरत हाल आहे। हारी छा करे? बोडियुनि खां वठी करे हारी आज़ाब में आहे। हारी जो अलाह तला वियो, घर विया, घाट विया, सभु कुझु हारी जो वियो, पर हारी खे मिलियो कुझु कोन। जे कार्ड मिले थो त बि वॾेरे खे, सरदार खे, जागीरदार खे। मां सभिनि दोस्तनि खे जेके असांजा लीडर न वेठा आहिनि त खुदारा जे तव्हांखे सियासत करणी आहे त हिन हारियुनि जे लाइ कयो, ग़रीबनि जे लाइ कयो, मज़दूरनि जे लाइ कयो। उहो हारी जेको खेत खेड़े थो, जेको अनु पाए थो, उहो कंहिंजी गुदी में थो वञे, उहो वॾेरे वटि, हर शइ वॾेरे वटि। फंड मिले त बि वॾेरे वटि, जे कार्ड मिले त बि वॾेरे वटि, जिन्स न मिले। हिन वक़्तु अघु न मिलियो, जेका पोखी थी उन पोखी जो हारी खे हक़ न मिलियो। हारी अज़ाब में आहे। अचो त इन सरदारी निज़ाम खे ठाहियूं, इन जागीरदारी सरदारी निज़ाम खे ठाहियूं, तॾहिं हारी सुख जो साहु खणंदो। ऐं आलिमी इदारनि खे, साहबनि खे थो चवां, खुदारा हफ़्ते में हिकिड़ो पेज हारी जो लिखो, हर हफ़्ते में हारी जो पेज हुजे, हारी जा मसइला हुजनि। हारियुनि जी हालत छा आहे? कुझु कोन्हे, निपुड़जी विया आहिनि। बच्चा ॿार बुखुनि में मरी विया, दवा कान्हे, उन्हनि जे लाइ हिकिड़ी कोटोपरनि टिकी कान्हे, इस्पताल में दवा कान्हे। हारी लॾ पढ़ण में पूरो आहे, कंहिं महिल हुन कुंड में, कंहिं महिल हुन कुंड में। अचो त पाण गॾु थियूं, ॿधी कयूं, इन वॾेरे जी सिसी चिथूं, जागीरदार जी सिसी चिथे पाण आज़ादी वठूं, गॾु थियूं, हारी तारीख़ जो यूनेस ठाहियूं ऐं शाखूं खोले हिकिड़ी मज़बूत तनज़ीम कयूं, तॾहिं हारी सुख जो साहु खणंदो। न त हारी जी हालत इहा हूंदी, बुख उञ, का शइ कोन। मां वरी बि टाइम न वठंदुसि, तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं हिन दोस्तनि जो जेके आया आहिनि त खुदारा हारियुनि ते लिखो, अदीब तव्हां हारियुनि ते लिखो, हिन मज़लूम ते लिखो, तॾहिं तव्हांजो कलम तव्हांजो साफ़ थींदो। इहो पली जो साहिबु हुयो जंहिं असां जहिड़े माण्हुनि खे, ग़रीबनि खे मथे आंदो। उन जे करे अचो त पाण गॾिजी ॿधी करे इतिहाद करे हारियुनि खे अॻिते वधायूं। जय सिंध।